नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है। जिन घर वसिया कंत, जिन घर वसिया कंत, नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है। जिन घर वसिया कंत, नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है। जिनके कंत दिशापुरी, जिनके कंत दिशापुरी से अहिंस फिर है जलंत से, अहिंस फिर है जलंत। नानक तिना, नानक तिना, नानक तिना बसंत है। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साथ संगत, ता सभिनी जो स्वागत आ हिन रामचरित मानस जे सत्संग में। शिव चरित्र, रामचरित में शिव चरित्र समायल आ। इहा कथा असां सावण में ॿुधंदा आहियूं, शिव जी कथा। उहा ई कथा हाणे असां वसंत में पिया था ॿुधूं। सावण में भी गुरबाणी गाईंदा आहियूं, जिनके सावण आया है सखी, कंते चित करो, नानक झूर मरे दोहा गणी, जिन अवरी लागा नेह। उन सावण जी कथा में इहा गुरबाणी ईंदी आहे कि जेको पंहिंजे प्रभु परमात्मा रूपी पतीअ खे भुलाए तो छॾे, सो दुखी तो रहे। बसंत जी वाणीअ में भी इहो ई भाव आहे। जिनके कंत दिशापुरी, जिन जा कंत स्वामी परदेस हली विया आहिनि, से ॾींहं राति जलन ऐं ॿरन था, ॾींहं राति जलन ॿरन था। पर जिन जे हृदय में स्वामी वेठल आहे, उन्हनि जे हृदय में सदाई बसंत आ। त कीअं योग जुड़ी आयो आहे। सावण में भी गुरबाणी गाईंदा आहियूं त उहो ई भाव, बसंत में भी उहा ई कथा आई आहे त उहो ई भाव, ऐं कथा में भी चैप्टर भी उहो ई। सतीअ जे रूप में हिकु उहो चित्रण आहे जेका पंहिंजे कंत खां दूर थी वई, पंहिंजे स्वामीअ खां दूर थी वई। पार्वती जे रूप में उहा स्त्री आहे जंहिं पंहिंजे स्वामीअ खे पाइण लाइ कठिन तपस्या करे ॾेखारी। त असांजे लाइ बि शिक्षा आहे
जिनके कंत दिसापुरी से अहनिस फिर है जलंत। ऐं जंहिंजे हृदय में स्वामी वेठल आहे उन लाइ सदाई बसंत आहे, उन लाइ सदाई सावण आहे। त साॻी कथा असां ॿुधी रहिया आहियूं हिन में। हू सावण, ही महाशिवरात्रि लगभग 6 महीने जो ही आहे न अंतर, 6 महीने जो। वरी 6 महीने खां पोइ वरी कथा ॿुधंदासीं। त कथा त ॿुधल आहे तव्हांजी। कथा शुरू कयूं। उन खां पहिरीं कुछ प्रश्न आहिनि त उहे जल्दी सां जवाब ॾेई वठां। हिकु कंहिं प्रश्न पुछो आहे कि तव्हां ॿुधायव ही मान सरोवर आहे, रामचरितमानस हिकु मान सरोवर आहे, उते पहुचण ॾाढो मुश्किल आहे। हुन सरोवर ताईं जीअं पहुचण मुश्किल आहे, हिते बि पहुचण मुश्किल आहे। पहुची बि वञ त बि गारंटी कोन्हे कि माण्हू ॿुधंदो। त प्रश्न इहो आहे कि असां फेसबुक ते ॿुधंदा आहियूं, लाइव ॿुधंदा आहियूं, या राति जो फुर्सत में ॿुधंदा आहियूं ऑडियो, त छा असां उन श्रेणीअ में ईंदासीं या न, कि असां पहुची वियासीं मान सरोवर ताईं? त तव्हांजो छा जवाब आहे? जेको मन सां पहुची वियो सो हिते पहुतल ई आहे, ऐं जेको हिते अची करे बि मन न जुड़ियो उहो अची करे बि एक्सीडेंट। बिल्कुलु सही जवाब। जेको परे रही करे बि, छो त ही मान सरोवर कननि सां ई सनानु थींदो आहे हिन जो। त अगरि कोई दूर वेही करे बि ॿुधे थो त हुनजो थी वियो सनानु। ऐं कोई अची करे बि कुझु कोन पियो थो ॿुधे त हुनजो सनानु कोन थियो। त पहिरियों त थी वियो जवाब। ॿियो प्रश्न मूंखां विसरी वेंदा आहिनि, लिखी छॾियां। हा, हलो यादि ईंदा मां ॿुधाईंदोमांव। कथा जो प्रसंग हले पियो तो पंहिंजो। शिव चरित आहे श्री रामचरितमानस मां। एक बार त्रेता युग माही, त्रेता युग जी ॻाल्हि आहे। शंभू गए कुंभज ऋषि पाई। भगवान शिव कुंभज ऋषि वटि वियो। संग सती जग जननी भवानी। सती गॾु हुई शिव सां। ऋषि पूजे अखिलेश्वर जानी। उन ऋषिअ सम्मान कयो शिव जो, पार्वतीअ जो, सतीअ जो। पोइ भगवान शिव उन ऋषिअ खे चयो कि मूंखे कथा ॿुधणी आहे। उते कथा हली, कुंभज ऋषिअ ॻाई, सतीअ कोन ॿुधी। हिन कथा में तव्हां स्त्रियुनि जे लाइ ॾाढी सुंदर हिकु शिक्षा आहे। हिन प्रसंग में रामचरितमानस जो भी शिव चरित्र, उन में भी सतीअ जो, केवल सतीअ जी कथा का वॾी कान्हे। हिकु बसि हिकु प्रसंग आहे, एतिरो सो ई। पर उन में तव्हां मायुनि खे सॼे जीवन जी शिक्षा मिली वेंदव ग्रहण करण चाहियो त। ॿियो वरी पार्वतीअ जे हुन प्रसंग मां कि कीअं तपस्या कयई, उन मां भी तव्हांखे शिक्षा मिली सघे थी कि हिकु स्त्री, सदगुणनि वारी स्त्री, सुठी स्त्री कंहिंखे चइजे ऐं निंदनीय कंहिंखे चइजे। सतीअ जे रूप में तव्हांखे शिक्षा मिलंदी कि हिकु स्त्रीअ खे छा न करणु खपे। पार्वतीअ जे रूप में शिक्षा मिलंदी कि छा करणु खपे। त इन करे ॿुधंदा हलिजो सतीअ ग़लती किथे किथे कई ऐं उन ग़लतीअ जो मूल कारण छा। हाणे कुंभज ऋषिअ राम कथा ॻाई, भगवान शिव प्रेम सां ॿुधी, सती गॾु भी हुई पर ॿुधियई कान।
उहे मानसरोवर ताईं पहुची करे बि कोन ॿुधियूं। मोरारी बापू चवंदो आहे कि हू मानसरोवर जेको आहे चीन जे कब्जे में आहे, पंहिंजो ई असांजे ई देश जो हो पहिरीं, पर देश जे नेताउनि जी ग़लतियुनि जे करे उहो हलियो वियो पड़ोसी मुल्क चीन में, जो उते वञण लाइ हाणे असांखे वीजा लॻाइणी पवंदी। त इहा ॻाल्हि बि थी हुई संसद में, त असांजे देश जे पहिरें प्रधानमंत्री चयईं कि उहो जेको इलाइक़ो वियो आहे न उहो कंहिं कम जो कोन हो, बंजर हो। त राम मनोहर लोहिया हो, उन चयईंसि साईं तव्हांजा जेके मथे जा वार आहिनि से बि बंजर आहिनि, त पंहिंजो सिर बि ॾेई अचो न उन्हनि खे। त हाणे पड़ोसी मुल्क में त हली वियो। मोरारी बापू चवंदो आहे कि अगरि भारत में हुजे हा न त हींअर तक मां हुते 4 घाट ठाराए चुको हुजां हा ऐं 4 घाटनि जा नाला बि रखी चुको हुजां हा। चए थो मूंखे विश्वास आहे। हिक जो नालो काक भुसुंडी गरुड़ संवाद घाट, ॿिए जो शिव पार्वती घाट, टे जो याज्ञवल्क भरद्वाज ऐं ॿिए तुलसी ऐं संत। 7 सीढ़ियूं ते हुजनि हा। पोइ वरी मोरारी बापू चयईं कि ठीकु आहे, उहो असांजे उहो मानसरोवर असां वटि कान्हे, पर ही सरोवर त आहे असां वटि। ही केरु चोरी करे सघंदो असांजो? ही मानस सर ही असांजो कोई चोरी कोन करे सघंदो। ही बि अगरि कोई चोरी करे वञे, जीअं तुलसीदास वटां चोरी करे विया, हृदय मां केरु कढी सघंदो? सरदार हिकु मुहिम हलाए रहिया हुआ विच में कि जेके सिंधियुनि टिकाणनि में गुरु ग्रंथ रखियल आहिनि से खणी पिया वञनि, जिते ॾिसनि उन्हनि जे हिसाब सां नथो थिए सिस्टम। त पोइ सम्झ में आयनि कि अगरि खणंदा वियासीं त पोइ बचंदो छा? पोइ केरु प्रचार त सिंधियुनि ॿावनि ई कयो आहे गुरु ग्रंथ जो। पोइ थोरा ढिला नरम पइजी विया। त उन्हनि जे लाइ बि इहा ॻाल्हि आहे, तव्हां गुरु ग्रंथ कंहिं ॿाहिरि वटां खणी वञो टिकाणे मां त तव्हां हृदय मां थोरी कढी सघंदा। मोबाइल में त आहे न गुरु ग्रंथ, ॿारहणियूं हरकतूं। त ही असांजे लाइ मानसरोवर आहे। हुन मानसरोवर में कोई टुॿी हणे त ॿुॾी वेंदो, पर हिन में कोई टुॿी हणे त तरी वेंदो। उनखां वधीक ही मानसरोवर आहे। सती सरोवर जे पासे में वेही करे बि टुॿी कोन हयईं, हली आया। ग़लतियूं ॾिसंदा हलिजो, हिकु स्त्री किथे किथे छा ग़लती कंदी आहे। वरी पोइ आया त रस्ते ते राम जी लीला जो दर्शन थियो। शिव प्रणाम कयो, सतीअ खे संदेह थियो। सती परीक्षा वठण वई, परीक्षा में फेल थी वई, राम पास थी वियो। पोइ जॾहिं उते अञा राम जो प्रभाव ॾिठई सतीअ, पोइ त नमस्कार करे भयभीत थी करे वापसि आई। एतिरो असां कल्ह ॿुधो होसीं। हिन भगवान शिव छा कयो? कुझु कोन कयईं, वण जे हेठां वेठो आहे ऐं अनुमान तो लॻाए। भगवान शिव इहा शंभु अस मन अनुमाना, दक्ष सुता कऊं नहीं कल्याणा। भगवान शिव मन में अनुमान वेठो आहे वण जे हेठां, सोचे थो कि सतीअ खे मूं ते विश्वास कोन आयो। मोरे हूं कहे न संशय जाही, विधि विपरीत भलाई नाही। सतीअ मुंहिंजी ॻाल्हि ते विश्वास न करे पंहिंजे पीउ जी शिक्षा ते
वीचार कयो आहे। हुन मूंखे छॾे करे ऐं पंहिंजे दिमाग़ ते हुन भरोसो कयो आहे। तॾहिं भगवान शिव उते नालो तो खणे दक्ष सुता। मतलब हुन शिव सां संबंध तोड़े छॾियो। इहो ई थियो न, जेको शिव सां कनेक्शन तोड़े छॾींदो हुनजो कल्याण त थियणो ई कान्हे। तव्हां स्त्रियुनि जे लाइ त इहा शिक्षा आहे कि पंहिंजी पहचान कीअं ठाहिणी आहे, घोट सां संबंध जोड़े करे या पीउ सां संबंध जोड़े करे। तव्हां चवंदा ॿई, त ॿई बि थी सघे थो, ॿई हुजनि, पर अगरि किथे ॻाल्हि अची वञे टकराव जी, त कल्याण छा में आहे? पतीअ जो संग थियणु खपे, पतीअ जो असर थियणु खपे, या पीउ जो पढ़ायल पाठ। हिते दक्ष सुता खे पंहिंजे पीउ जो ई असर पियो थो महसूस थिए, ज्ञान। हेॾा शिव पियो थो सोचे कि हिनखे थी छा वियो आहे, हिन ग़लति ट्रैक पकड़े वरितो। पर हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि शिव चए थो कि होई सोई जो राम रच राखा। थींदो उहो ई जेको थियणो आहे। को कर तर्क बढ़ावे साखा। केरु सोच वीचार करे फालतू पियो मां सोचां, जेको थियणो हूंदो आहे सो ई थींदो। ऐं इहो चई करे राम नाम जपण लॻो। हिन प्रसंग में शिव जा गुण भी नज़र था अचनि ऐं सतीअ जूं अवगुण था नज़र अचनि। सती एतिरे में आई, परीक्षा वठी करे सती आई शिव ॾे। गई समीप महेश तब हस पूछी कुशलात। परियां खां ई भगवान शिव ॾिठई, परियां खां अची रही आहे, पर भगवान शिव गंभीरता सां वेठो रहियो। गौरम गंभीरम। जॾहिं पास आई, पोइ भगवान शिव मुस्कुराए करे पुछेसि थो कि ठीक त आहीं, सब कुशलता आहे? लीन परीक्षा कवन विद, कहो सत्य सब बात। तो कीअं परीक्षा वरतई, छा कयई, मूंखे सभु सच सच ॿुधाए। जेको गंभीर माण्हू हूंदो आहे उहो उतावलेपन सां न पुछंदो आहे। ईअं न कि अञा माण्हू अंदर आयो ई कोन्हे, पहिरियों ई पुछणु शुरू करे। माण्हू अचे पोइ उन खां पुछजे शांतीअ सां। इहा गंभीर माण्हूअ जी निशानी आहे। ॾाढा माण्हू थींदा आहिनि चंचल, मायूं वधीक थींदियूं आहिनि, धीरज न हुअण। कंहिं ॿाहि वटि बि वेंदियूं कुझु पुछण लाइ, त बि हड़बड़ाहट में कि मुंहिंजो सोन गुम कीअं थी वियो, ॼण ॿाहि चोरी कयो हुजेसि, मुंहिंजी शइ वञण ई न खपे, ईअं कीअं हली वई, ॾिस छा आहे जंत्रीअ में ॻोल्ह तोड़ो। एॾी हड़बड़ाहट। तो चवंदसि थोरो भाई माई वेह, चुप, थोरो शांत कर। पोइ वरी चए मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन माई। अरे कॾहिं अगरि अहिड़े संत सां पालो पइजी वञेव जेको धीर हुजे, गंभीर हुजे, शांत हुजे, त तव्हां त चवंदा अलाए कहिड़ो आहे इहे, असांजी ॻाल्हि ॿुधे ई नथो, निहारे बि नथो, सम्झे बि नथो, छॾे हिनखे, हल निर्मल बाबा वटि। न, इहा तव्हांजो नुक़सानु आहे। हिन में तव्हां चंचल आहियो, हड़बड़ाहट में आहियो, ज़रूरी कान्हे हू बि हड़बड़ाहट में हुजे। त कॾहिं इहो बि चेक कजो कि असां हड़बड़ाईअ में त कोन वेंदा आहियूं किथे। सती हड़बड़ाहट में लॻी पई आहे। हाणे ॾिसो स्त्री स्वभाव। पहिरियों जेॾीमहिल कुंभज ऋषिअ वटि विया, हुन कुंभज ऋषि हिननि खे सम्मान ॾिनो, आदर ॾिनो, त हिन छा अर्थ कढियईं कि असां महान आहियूं।
इहा ग़लती पहिरीं हर स्त्रीअ जी कि कंहिं वटि विया आहिनि महिमान थी करे ऐं उहे घर वारा आदर सत्कार पिया था ॾियनि ऐं हीअ स्त्री अञा पंहिंजो एटीट्यूड वधाईंदी थी वञे त इन खां बचणु खपे। ॿियो वरी हो कथा पियो करे त कथा खे ॿुधे कान पई, ॾिसे पई। इहा ॿी ग़लती माईअ जी, जिते ॿुधणो आहे उते ॾिसण, इहा ॿी ग़लती। वरी वापसि आया त राम खे ॾिठनि, शिव हुनखे प्रणाम कयो त सती मजाक उॾायो, अज्ञानता खुद जी पर मजाक राम जो ऐं शिव जो। खिली करे पई चएसि कि हिनखे तव्हां भॻवान था चओ। इहा ॿी टी ग़लती स्त्रीअ जी कि अज्ञानता खुद जी पर ॿिए खे अज्ञानी सम्झणु, ॿिए खे ईअं ई सम्झणु ऐं वरी खी खी करणु, खिलणु। वरी शिव सम्झायईंसि त उन जी ॻाल्हि ते विश्वास न करणु, जेको असांखे भले जो उपदेश ॾे उहो न ॿुधणु। इहा स्त्रीअ जो ग़लती। वरी ब्रह्म खे, भगवान खे मनुष्य सम्झणु, अॼु जी ग़लती आहे स्त्रीअ जी। अॼु वरी उल्टो आहे, अॼु वरी मनुष्य खे ब्रह्म पिया था सम्झनि। अॻे उते सतीअ ब्रह्म खे मनुष्य सम्झो, अॼु वरी माण्हू मनुष्य खे ब्रह्म पियो थो सम्झे त इहा बि ग़लती, इहो बि अवगुण, इहा बि अज्ञानता। वरी उते वई आहे त सीता जो रूप धारण कयईं। इहा बि स्त्रीअ जी ग़लती कि बिना विवेक जे परीक्षा वठणु, बिना विवेक जे मस्ती मजाक करणु। हिन सीता जो रूप माना राम जी पत्नीअ जो रूप धारण कयईं। त अॼु जे समय में स्त्री अनेक रूप धारण कंदी आहे। मैं भी वैसी हूं, जैसे सब है मैं भी वैसी हूं, जो चल रहा है आजकल मैं भी वैसी हूं। इहो या रूप धारण करणु जेको हली रहियो आहे। ऐं मुंहिंजे साम्हूं 5-10 साल में रवाज मटिजी वेंदो आहे सत्संगनि जो। कॾहिं कोई हलंदो आहे ऊंचाईअ ते हूंदो आहे कोई सत्संग ग्रुप, पोइ वरी ॿियो अची वेंदो आहे, पुराणो फिको पइजी वेंदो आहे, वरी टियों ईंदो आहे। त माई हर 5-7 साल में रूप मटींदी रहंदी आहे कि मैं अब ये हूं, पहले मैं जलेबी थी अब नहीं हूं, अब मैं इस पंथ की हूं। वरी 5-7 साल खां पोइ अब मैं इस पंथ में जाती हूं, अब मैं, छो त हुन जो ध्यानु आहे कि हली छा रहियो आहे। त मुरारी बापू चवंदो आहे माण्हू रूप मटे सघे थो पर स्वरूप नथो मटे सघे। स्वरूप उहो ई रहंदो जेको उन जो आहे ओरिजिनल। हाणे सती आई आहे परीक्षा वठी करे, ॿी ग़लती छा थी करे, भगवान शिव मुस्कुराए करे चएसि थो सती ॿुधाए त सही छा कयई, पतो पइजी वई कि ब्रह्म आहे या कान्हे। हाणे हिते सती सोचे थी अगरि मां चवांसि हा उहो ब्रह्म आहे, उहो भगवान आहे, तूं सही पियो चई, त शिव पुछंदो कीअं पतो पई तोखे। ऐं मां चवांसि कि मूंखे सॼी ॾेखारियईं पंहिंजी लीला, त पुछंदो लीला छो ॾेखारियईं, तूं छा कयई। त मां चवंदुमि सीता जो रूप धारण कयो। त हाणे तो सम्झ में अचेसि इहो। इहा स्त्रीअ जी ग़लती। पहिरियों वीचार न करणु, पहिरीं हिकु ई पहलू सोचणु। सिके जा 2 पहलू थींदा आहिनि, त स्त्री हिकु पहलू ॾिसंदी आहे कि मां हीअं कंदसि त हीअ बेनिफिट थींदो, हीअ फ़ाइदो थींदो, हीअ थी वेंदो, ऐं ॿियो पहलू ॾे ध्यानु ई न कि हिन जो ॿियो उल्टो असर छा थींदो।
इहो पहिरीं सोची हा न कि मां सीता जो रूप धारण कंदसि त छा इफेक्ट पवंदो शिव ते, त सोची इहो त ॾाढो झंझट आहे, मां फासी वेंदसि। त हिकिड़ो उपाय आयुसि सम्झ में, कूड़ ॻाल्हाइण जो। कूड़ जो हुन उपाय सरल सम्झो। इहा स्त्रीअ जी काई ग़लती थी सती जेतिरी बि हुजे, कि हिक हुनखे ग़लतीअ खे लिकाइण लाइ वरी ॻाल्हाए कूड़। कूड़ कहिड़ो थी ॻाल्हाए, कछु न परीक्षा लीन गोसाई, मां काई परीक्षा कोन वरती, न को परीक्षा वरती, न को मां सीता ठहियसि। इहो मन में चई, मां काई परीक्षा कोन वरती। केन परिणाम तुम्हारी नाई, मां त वयसि ऐं परिणाम करे हली आयसि, जबकि सतीअ परिणाम कोन कयो, वञी करे राम परिणाम कयो हथ जोड़े। मुरारी बापू चवंदो आहे हिन रामचरितमानस में, सीता जेका आहे सा भक्ति आहे। असली भक्ति अगर हुजे हा, असली सीता, त उहा राम खे प्रणाम करे हा। पर हीअ नकली सीता हुई, माना नकली भक्ति हुई। त नकली भक्तिअ खे त भगवान भी हथ जोड़ींदो आहे, नकली भक्तिअ खे। सती समझ रघुबीर प्रभाव, भय बस शिव कन, शिव सन कीन दुराओ। हिन कूड़ ॻाल्हायो। उन ज़माने में कूड़ ॻाल्हाइण ॾाढी वॾी ॻाल्हि हुई। कलयुग में त आम आहे, घणा कूड़ ॻाल्हाईंदा आहियो सॼे ॾींहं में, छोटा मोटा, मतलब ईअं ई भली मजाक वारा भी। ही आहे त्रेता युग, वरी बि शुक्र आहे सतयुग हुजे हा त अञा बदनामी थिए हा सतीअ जी। त्रेता में भी कोई कूड़ न ॻाल्हाईंदो हो, छल कंदो हो। रावण छल करे सीता खे वठी वियो हो, या हिंसा हुई, क्रोध हो, कूड़ त कोन हो। ऐं हिन जो नालो आहे सती। सतीअ जो अर्थ आहे सच ते हलण वारी, सती। त कूड़ हिन छो ॻाल्हायो, इन ते भी वीचार करण ज़रूरी आहे कि मनुष्य कूड़ छो ॻाल्हाईंदो आहे। मनुष्य न, स्त्रियूं कूड़ छो ॻाल्हाईंदियूं आहिनि। हिन छो ॻाल्हायो, भय बस, भय जे वश। त कूड़ ॻाल्हाइण जो हिकु कारण आहे डपु, भय, अलॻि अलॻि प्रकार जो डपु, समाज जो डपु, इज्जत जो डपु, कुछ भी। पर अगर कूड़ आहे त बस पोइ हुनजी का वैल्यू ई कान्हे। कोई माण्हू कूड़ में सुठो भी ॻाल्हाए त बि का वैल्यू कान्हे। हिकु भय ॿियो थींदो अथव लोभ, प्रलोभन जे करे माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे। अॼुकल्ह चारों तरफ़ कूड़ ही कूड़ पियो थो नज़र अचे। हिते छा आहे, सती कूड़ थी ॻाल्हाए, पर शिव केरा, शिव सुजान, सत्यम शिवम सुंदरम, सचो आहे शिव। सचे माण्हू जे अॻियां कूड़ त टिकंदो कोन, पर छा नतीजो निकिरंदो, सचो माण्हू मिले ऐं कूड़ो माण्हू मिले त ॿिन्हिनि जे विच में खाई, दूरी अची वेंदी। आई कोन ॿिन्हिनि जी, उहो ई कान्हे, मैचिंग ई कान्हे। सचो माण्हू ऐं कूड़ो माण्हू पाण में गॾु रही कान सघंदा, मैचिंग ई कान्हे। हू थी वेंदो छा, हा, ब्रेकअप थी वेंदो। अच्छा, ॿ कूड़ा माण्हू मिलनि त छा थींदो, उनजो जवाब अथव गुरु नानक ॾिनो अथई आसा दीवार में। उन्हनि जी दोस्ती त सुठी थींदी, पर कूड़ कूड़े सिव नेह लगा, बिसरिया करतार। जेॾी महिल ॿ कूड़ा माण्हू मिलंदा आहिनि त उन्हनि खां भगवान विसरी वेंदो आहे।
तो ताकि अनेक जोड़ियों मिली वेंदियूं, तू भी ये करती है, मैं भी ये करती हूँ, चल हाथ मिला, ॿई कूड़ियूं, तू भी जलेबी मैं भी जलेबी, ॿई कूड़ियूं, ऐं ॿिन्हिनि खां भगवान विसरी वियो। ईअं ई कोन गुरु नानक या सभिनी गुरनि बाणी लिखी आहे, ऐं असांखे बाणियूं बि ओॾी महिल एतिरियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं ॿिए कंहिं प्रसंग में बाणी निकिरी ईंदी आहे। कूड़ कूड़ सिव नेह लगा, बिसरिया कर तार, किस नाल कीचे दोस्ती, सभु जग चलण हार। त ॿ कूड़ा माण्हू मिलंदा आहिनि त भगवान विसरी वेंदो आहे, हिकु सचो हिकु कूड़ो मिलंदा आहिनि त ॿई उन्हनि जी पटजंदी कान्हे, ऐं ॿ सचा माण्हू मिलनि त सत्संग थींदो आहे, कथा थींदी आहे, याज्ञवल्क ऐं भरद्वाज वांगुरु। ॿियो छा? बस टे ई हुआ। हिकु ॿ सचा मिलन, ॿ कूड़ा या हिकु सचो कूड़ो, इहो एतिरो ई तो थी सघे न। त हिते ईअं थी वियो आहे, हिकु सचो आहे शिव ऐं हिकु कूड़ पे थी ॻाल्हाए, त अॻिते हली हिननि जे विच में हूअ दूरी थियणी ई आहे। भगवान शिव सोचे थो, हीअ चए थी मां बि तो वांगुरु हथ जोड़े आयसि, जो तुम कहा सो मुर्शा न हुई, मोरे मन प्रीति थी अति सोई। सती चयसि जीअं तव्हां चयव उहो तव्हां सही चयव, मूंखे मन में इहो विश्वास पोइ थियो। शिव खे किथां विश्वास ईंदो? त शिव ध्यान लॻायो। हाणे ॾिसो, ध्यान लॻायईं, पोइ ख़बर पियसि कि हिन छा छा कयो आहे। इन जो मतिलबु शिव जहिड़ो भगवान खे बि का ॻाल्हि ॼाणण जे लाइ थोरो ध्यानु लॻाइणो पवंदो आहे। त असां त जीव आहियूं, असांजे विच में कोई दादा कोई दादी कोई भगवान ठही वेही रहे त उन ते विश्वास न कजो कि ये त्रिकालदर्शी आहिनि या ये सर्वज्ञ आहिनि या ये फलाणा आहिनि या ढिमका आहिनि। शिव जहिड़ो बि सच जो पतो लॻाइण लाइ उनखे ध्यानु करणो पए थो, अखियूं बंदि करे। त असां जीव आहियूं। हा, असांजे लाइ इहा शिक्षा आहे कि असां थोरो ध्यान सां जीऊं त असां सत्य जो पतो लॻाए वठंदासीं। कंहिं बि सत्यता जो पतो लॻाइण लाइ थोरो ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। हू सांसारिक ध्यानु, एकाग्रता। कंहिं बि सत्य जो पतो लॻाइणो आहे कि सच्चाई छा आहे, त थोरो ई ध्यानु कंदा न तव्हां, थोरो ई तव्हां तह ताईं पहुची वेंदा, पोइ तव्हां न फासंदा। मां त ईअं कंदो आहियां। का हिकु माई आई, चई कि मां अचां पई सत्संग में, त हिकिड़ी ॿी मिली वई। पोइ न चई केॾां थी वञी, चयोमांसि हिन सत्संग में थी वञा, त चई हूअ रोमांटिक ॿाओ, हिन में ई खिलण लॻा। त असांजी संगत चयईंसि छा थी ॻाल्हाई, छा थी, छो थी चई? गुस्से में भड़किजी वियसि। त जेका गुस्से में भड़किजी वई त उहो मुंहिंजे बचाव लाइ थोरे ई, हुनखे पंहिंजी चिंता कि मूंखे न जोड़ियुनि किथे कि इन्हनि वटि वेंदी आहीं। त हीअ जो भड़किजी वियसि, ही सॼो मां तह ताईं पहुची करे पोइ थो ॿुधायांव, थोरो ई ध्यानु लॻाए करे कि छा छा थियो हूंदो, छा छा थियो हूंदो, ऐं पोइ उहो ई थियो हूंदो। त पोइ वरी हूअ घबराइजी वई, हीअ जो भड़किजी वई त हूअ घबराइजी चयसि थी, अरे न मां न पई चवां, मुंहिंजे घर हिकु माई आई। त हिन चयसि केरु हुई उहा माई? चयसि थी न माई ऐं भाई आया हुआ। हाणे कूड़ वारो कूड़ कीअं थो ॻाल्हाए। पोइ उन्हनि माइनि भाइनि चयो, उन्हनि ईअं चयो। त हाणे अगरि तव्हां थोरो बि ध्यानु लॻायो, थोरो विवेक जो इस्तेमालु कयो, त छा इहो थी सघे थो छा कि भाई ऐं माई कंहिंजे घर वञनि ऐं ईअं ॻाल्हाइनि?
ईअं नथो थी सघे। ध्यान हुजेव, विवेक हुजेव त सम्झ में ईंदव, पर ध्यान न हुजेव न त तव्हां टेंशन में अची वञो। मूंखे त मज़ो ईंदो आहे इहे सभु ॿुधी करे। मां चवंदो आहियां इहे मुंहिंजो कमु पे थियूं कनि। हिक वरी मुंहिंजे नाले चयईं, ईअं इन टाइप जो ई ॻाल्हायूं कि हो ऐं सायो करे उन्हनि जीअं वेहंदियूं आहिनि न ज़ालूं, उन्हनि जे विच में। हाणे मां हिते ई सभु ॿुधायां पियो थो त तव्हां सम्झी सघो था मूंखे फ़र्क़ु बरक़ त कोन पियो थो पए, पाण ज्यादा ई पियो थो कयां ऐं ख़ुशि पियो थो थियां। त इहो सभु ॻाल्हायईं, अरे हे त ईअं आहे, हो त अलाए छा चयईं, ईअं इन टाइप जो ई रोमांटिक वोमांटिक। त उहा उन जंहिं चयो न, उन खां कंहिं पुछो किथे आई, चईंसि गोवा में आहियां। हाणे ॿुधायो तव्हां थी आया गोवा मां? सभु हिते ई वेठा अथव जिन जूं ॻाल्हियूं पियो थो ॿुधायां। तूं वेठी आहीं गोवा में ऐं जेको वेठो आहे गंगा धाम में, तो उन जे नाले थी चई रोमांटिक। इन खां वधीक फनी हूंदो कुझु? ऐं मूंखे ख़बर कीअं थियूं पवनि इहे सभु, अलाए तिरकालदर्शी। ऐं मां फेसबुक ते लाइव पियो थो ॻाल्हायां। त इहो मां अहंकार वारो कान्हे, हीउ मां मौज वारो आहे, मस्तीअ वारो आहे। जॾहिं खां कथा मिली आहे न, बहिराइजी विया आहियूं, संभाले नथा सघूं इहो नशो, है न? इहो नशो ई आहे न। हा, नशो नाम जो मस्त। भगवान शिव भी जपींदो आहे न इहो नाम। अचो असां भी जपियूं। जप तू हरि नाम, रात जो नीह जो, सुबह ऐं शाम। जप वे ही नाम, जप वे ही नाम, सुबह ऐं शाम। जप तू हरि नाम, रात जो नीह जो, सुबह ऐं शाम। जप वे ही नाम, सुबह ऐं शाम। जप वे ही नाम। नाम नशो थई जग खान रालो, जग खान रालो। नाम नशो थई जग खान रालो, जग खान रालो। विरले मिले कंहिंखे नाम जो प्यालो, नशा सब ॿिया ॾे तूं छॾे, पी ॾिस इहो नाम जो जाम। जप तूं हरि नाम, रात जो नींद जो, सुबह ऐं शाम। सुबह ऐं शाम। शराबी हलंदो आहे न, त म्यूज़िक असां उहो पिया था वॼायूं, लड़खड़ाए पियो थो म्यूज़िक असांजो।
पल पल जपींदे थींदई अंत सुहेलो। थींदई तो ते राज़ी खुदा, ॾींदई तोखे इश्क इनाम, छलकाए जा आइए आपकी आंखों के नाम। जब तू हरि नाम। अगर होश न रहे न थोड़ो त असां एॾो डूबजी वञूं, वक्ता जी ॻाल्हि तो कयां, जो इहो ध्यान बि न रहे कि माण्हू वेठा आहिनि भाई। नशेले जो त कोई भरोसो थोड़ी हूंदो आहे। वो ॻाल्हाइण शुरू कंदो आहे त बक बक बक, जितां शुरू कई वरी वापसि उतां खां। पर ही नाम जो नशो आहे, हिन में बेहोशी कोन हूंदी आहे, होश हूंदो आहे। शिव वटि इहो नशो आहे। त थोड़ो ध्यान असांखे बि जीवन में रखणो पवंदो, सत्य जी तह ताईं पहुचण जे लाइ। न त तव्हां पागल थी वञो, कोई कुझु बि अची चवंदव तुंहिंजे नाले हूअ हीअं पई चए, तव्हां त डिप्रेशन में अची वेंदा। कोई लोभ ॾेव, भय ॾेव त थोड़ो ध्यान जो इस्तेमाल कजो। शिव इहो कयो, ध्यान लॻायईं, सॼो पतो पइजी वियसि। हाणे शिव जा गुण ॾिसो। शिव जा अगर गुण ॾिसंदा हलो, हिकु त कथा ॿुधण वियो त सतीअ खे इन करे गॾु वठी वियो कि हीअ बि कथा ॿुधे, हिन जो बि कल्याण थिए। उते वरी समझायसि बि पियो कि सती ध्यान सां ॿुधजां। वरी आया त राम जे बारे में हेॾो समझाईंसि शिव, पर सती न पई मञे। त शिव चयईंसि चङो तूं परीक्षा वठी आ, वञण ॾिनईसि। वरी आई त केॾो धीरज सां प्यार सां पुछईंसि कि तो छा कयो। वरी जीअं शिव खे ख़बर पई, तॾहिं बि शिव गुस्सो नथो करे, पर शिव मन में दुखी थियो। सोचे कि सतीअ मूंसां कूड़ ॻाल्हायो, सतीअ कूड़ ॻाल्हाए वरितो त्रेता युग में, ऐं सीता जो रूप धारण कयो अथई। सीता त मुंहिंजी माता आहे, शिव तो सोचे त हिन सां मां हाणे पति पत्नीअ वारो संबंध कीअं रखां सतीअ सां। ये नंढड़ी ॻाल्हि कान्हे। भाई कंहिंजो कोई स्वामी गुरु हुजे, के पुरुष जो, उन गुरुअ जी ज़ाल हुजे त उन लाइ उहा माता आहे, गुरु पत्नी, गुरु माता। उन भाई जी ज़ाल गुरु माता ठही करे गुरुअ वटि वञी करे अदाऊं ॾेखारे त हिनखे लॻंदो न भाईअ खे कि मुंहिंजी ज़ाल गुरु पत्नी ठही आई त गुरुअ जी ॻाल्हि रुगो तो ॿुधायां, हीअ त स्वामीअ जी ॻाल्हि आहे। सीता जो रूप धारण करे ऐं उते हू ॾेखारे आई अदाऊं, इम्प्रेस करण लाइ परीक्षा पई वठे या अदाऊं पई ॾेखारे। श्रीवल्ली अशरफी, हीअ पुछे पई कमला हीअ अशरफी ऐं श्रीवल्ली छा आहे। चईमां सार में लिखां त सही, भाई सार लिखंदी आहे न उन ते सत्संग जो, त मां लिखां न श्रीवल्ली अशरफी। मूंखे ई कान्हे ख़बर, मां त गानो ॿुधो आहे केवल, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली। इन में सिंधी गानो बि अथव। तुझी झलक कुल्फी ओ सुहिणी नन रदा, तुझी झलक सीरो ओ सुहिणी आया मथ जो हीरो।
अशरफी, ठीक आहे, कुल्फी, अशरफी, श्रीवल्ली। त शिव चईंसि तूं परीक्षा वठण वई हुई आहे या श्रीवल्ली ठही करे वई हुई आहे? फिल्म ॾिसजो, हिकु दफ़ो बस ॾिसजो। पुष्पा, पुष्पा तव्हांजो नालो आहे न? लता, हिकु सेम आहे, लता पुष्पा हिकु ई आहे। हीअ आहे पुशी, आहे न, पुष्पा तव्हां आहियो। तव्हां हिन सम्झी भई के माईअ जे नाले ते फिल्म हूंदी, का हीरोइन हूंदी, न, हीरो आहे उनजो नालो पुष्पा आहे। त शिव चई भाई हाणे हिन सां पत्नी ऐं पतीअ वारो संबंध त न रहंदो, त मन ई मन सां त्याग कयो भगवान शिव सतीअ जो, ऐं मन जो त्याग वॾो थींदो अथव। मां नथो सम्झां कि इहो भलो आहे स्त्रीअ जो कि घोट हुन सां ॻाल्हाइण बंदि करे। मुंहिंजे हिसाब सां भली ॿ चमाटू हणे पर ॻाल्हाए, ईअं सही आहे न? या तव्हां छा चाहींदियूं आहियो कि मेरे को हाथ मत लगाना, ईअं, मैं इसकी बेटी हूं, मेरे को धड़के वड़के मत देना। ऐं वरी जलेबियूं इहो ई त सेखारनि थियूं कि सुनना नहीं किसी की। न, शिव हिते कुझु बि कोन चयो सतीअ खे, चईंसि चङो हलूं था। शिव मन में त हू थियो, दुख थियो कि कूड़ बि थी ॻाल्हाए, परीक्षा वठण में हुन जो सीता जो रूप धारण कयईं, कूड़ थी ॻाल्हाए, न कथा में न जो ध्यान, न भगवान खे न पहचानियो। न त थियण त इहो खपे कि हिन भगवान जो एॾो विराट स्वरूप ॾिठो आहे सतीअ, त हाणे त संशय दूर थियण खपे, पर हीअ त एटीट्यूड सभु खणी वापसि ई आई आहे। इते ॾिसजो पंहिंजी ग़लती। स्त्रीअ जा 8 अवगुण ख़बर अथव न मानस में जेके आहिनि? साहस, अनृत, चपलता, माया ऐं भय, अविवेक, असोच, अदाया। ये 8 अवगुण स्त्रीअ जे उर माना हृदय में, अंदर में, अंतःकरण में लिकल हूंदा आहिनि, दबियल हूंदा आहिनि। पोइ समय पाए करे कोई अवगुण प्रगट थींदो आहे। संस्कार अगरि सुठा हुजनि परिवार जा त इहे दबजी वेंदा आहिनि, ढकिजी वेंदा आहिनि। हाणे ॾिसो, साहस हूअं त सुठो गुण आहे, पर अवगुण तॾहिं थी वेंदो आहे जॾहिं माण्हू अधर्म लाइ साहस करे। का स्त्री साहस हिम्मत त ॾेखारे, पर धर्म बचाइण लाइ न, अधर्म जो साथ ॾियण लाइ, त उहो अवगुण थी वेंदो आहे। भय गुण आहे। अगरि पतीअ जो भय आहे या कंहिं सतगुरूअ जो या भगवान जो भय आहे त गुण आहे, पर अगरि जलेबी बायुनि जो भय आहे या समाज जे माण्हुनि जो भय आहे त उहो ई अवगुण आहे। चंचलता गुण आहे, पर उहा चंचलता हुजे परिवार में, खिल मजाक या पंहिंजनि सां, पर अगरि हर कंहिं सां खिल मजाक करे स्त्री त उहो अवगुण आहे। झूठ त कंहिं बि स्थितीअ में गुण कान्हे। झूठ तॾहिं केवल गुण आहे जॾहिं धर्म जी रक्षा थिए थी, धर्म बचाइण लाइ। या पतो आहे कि घोट सां सच ॻाल्हाए कि मां थोरो दान पुण्य कयो आहे ऐं भड़किजंदो ई, पोइ उते ज़रूरी कान्हे सच ॻाल्हाइण। उहो धर्म बचाइण थियो न। इहो ई धर्म बचाइण में कूड़ हले, बाक़ी कूड़ जी ज़रूरत कान्हे। उहो गुण कान्हे कूड़ ॻाल्हाइण। मैं तो ऐसी, मैं तो वैसी, त इहे सभु आहिनि अनृत, माया, अदाया। त कूड़ ठीकु आहे, सत्य ॻाल्हायो, शिव शांतीअ सां हलंदो रहियो। हाणे शिव ॻाल्हाए कोन थो, त सतीअ खे हाणे इहो बि गुण आहे स्त्रीअ जो कि पहचाने वेंदी आहे, सम्झी वेंदी आहे कि ॻाल्हाए नथो,
मुंहिंजो घोट मूंसां ॻाल्हाए नथो, ग़लती मूं कई आहे, त पोइ सतीअ खे हाणे सभु ज्ञान ईंदो वियो कि मां शिव खे अञा पहचानो कान्हे, छा शिव खां का ॻाल्हि लिकणी आहे छा? शायदि शिव सम्झी वियो आहे, पर मूंखे कुझु चए कान थो, मूंसां रुगो ॻाल्हाइण छॾे ॾिनो अथई, चुपचाप हले पियो थो। त इन खे चइबो आहे पंहिंजे कए जो हाणे कहिड़ो इलाज? खुद जी कयल ग़लती, हू ॿ चंबा हणे हा न, त माईअ खे मौक़ो मिली वञे हा कि मां इन करे थी रुआं, इन करे दुखी आहियां छो त मूंखे मारियो अथई, पर हुन मारियो कोन्हे त हाणे कंहिं ते इल्जाम हणे? छो हाणे जेंट्स बि होशियार थी विया आहिनि कि हथ कोन्हे खणणो, छो त ॿिए ॻाल्हियूं छॾे पोइ इन ते अची बीहंदी कि मेरे को मारा इसने, सॼी कसर इन में कढंदी। त सतीअ जी स्थिति कुछ इहा ई आहे। एडी जुदाई छो जियर मूंसां, चओ एडी जुदाई छो जियर मूंसां, तोखे त वाजिब नाहे सुहिणा, तोखे त वाजिब नाहे ओ सुहिणा, सूरन जूं रातियूं दुखनि जा ॾींहड़ा, मूंखां है विसरी माहिन खे वञणा, सूरन जूं रातियूं दुखनि जा ॾींहड़ा, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधाया, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधाया, रही थो मूंखां परे ओ सुहिणा, हज़ार माण्हू हज़ार बहिड़ा, मिलनि था मूंखे पवन था सहिणा, हज़ार माण्हू हज़ार बहिड़ा, मिलनि था मूंखे पवन था सहिणा। जेकी थी गुज़री मिठात मूंसां, जेकी थी गुज़री मिठात मूंसां, ख़बर त नाहे तोखे सजण का, खबर त नाहे तोखे सजण का, हुजई लॻल का कल पवई का, भरी थो पोइ कीअं असां चियां भरणा, हुजई लॻल का कल पवई का, भरी थो पोइ कीअं असां चियां भरणा, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधाया, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधाया, रही थो मूंखां परे ओ सुहिणा, हज़ार माण्हू हज़ार बहिड़ा, मिलनि था मूंखे पवन था सहिणा, हज़ार माण्हू हज़ार
तोखे तवाज एनी जुदाई छोजियर मूसा तोखे तवाजब नाहे ओ सहणा सुरन जुरा तूं दुखन जानी हणा मुखा ही विसरी नाहे मिखे वञणा सुरन जुरा तूं दुखन जानी हणा हजार माण्हू हजार महणा मिलन था मूंखे पवन था सहणा त सत्य जी इहा स्थिति आहे कुछ चई बि न सघ न उगलते बने न निगलते बने हाणे सत्य अनुमान थी लॻाए अनुमान थींदो आहे सत्य जो पतो लॻाइण लाइ कि जीअं धुओं अगरि नज़र अचे थो त माना बाहि ॿरंदी हूंदी ईअं अनुमान लॻाइबो आहे असां कथा खे चौपायूं सॼियूं सॼियूं अगरि नथा पढ़ूं त तव्हां चिंता न कजो उहो पाठ अलॻि हलंदो रहंदो सॼे रामचरितमानस जो सती हृदय अनुमान कीअं सब जानेऊ सर्वज्ञ कीन कपट में शंभु सन नारी सहज जड़ अज्ञ सती थी चए कि स्त्री जो स्वभाव इहो ई आहे कि हर पहलूअ खे न ॾिसंदी आहे हिकु ई पहलू ॾिसी करे ऐं ई मूर्खता जा कम कंदी आहे त मां कपट कयो आहे शिव सां त हाणे मुंहिंजी वैल्यू ख़तम थी वई शिव जे करे मुंहिंजी वैल्यू हुई जीअं पाणी अगरि खीर सां मिली वञे त उहो पाणी खीर जे भाव में विकामजंदो आहे तीअं ई मुंहिंजी वैल्यू शिव जे करे थी वई पर अगरि उन खीर में खटाई पइजी वञे त खीर फिटी वेंदो आहे पाणी अलॻि थी वेंदो आहे खीर अलॻि थी वेंदो आहे त अॼु कपट अची वियो त शिव अलॻि थी वियो आहे मां अलॻि थी वई आहियां ईअं हलंदा पिया अचनि चुपचाप शंकर शिव ॾिठई शंकर रुख अवलोक भवानी शिव जो रुख ॾिठई सतीअ ऐं शिव बि ॾिठई कि हिन खे थोरो मूड हिन जो सही कान्हे त शिव जो ॿियो गुण ॾिसो उते वरी मुस्कुराए करे कुझु कथाऊं थो ॿुधाएसि रस्ते ते पर कथाऊं ॿुधाईंदे ॿुधाईंदे जीअं कैलाश ते पहुता त भगवान शिव पंहिंजी उहा प्रतिज्ञा यादि कई कि एहे तन सती मोहे भेट नाही शिव समाधीअ में वेही रहियो समाधीअ में वेठो पंहिंजे सहज स्वरूप में सहज इन अवस्था में वेठो आहे शंकर सहज स्वरूप समारा लाग समाधि अखंड पारा राम कथा ॿुधी आयो हो न ऐं राम जो दर्शन कयईं त हिनखे समाधि आसानीअ सां लॻी वई सती कथा बि कोन ॿुधई राम दर्शन जो लाभ बि कोन वरितई त उनखे अॼु मन बेचैन लॻो पियो आहे कैलाश पर्वत ते रहे थी पर नित नव सोच सती और भारा कब जे हूं दुख सागर पारा सती रोज सोचींदी हुई कि मां ही ते ग़लती कई मां हीअ ग़लती कई हीअ ग़लती कई पंहिंजे अविवेक जे करे पंहिंजे मूर्खता जे करे पंहिंजे अहंकार जे करे पंहिंजे ज्ञान जे घमंड जे करे ऐं ॻाल्हि न मञण जे करे इहो सभु हाणे हुनखे एकांत में इहो सभु ॻाल्हियूं निकिरनि थियूं समय बीतजंदो वियो पर सतीअ जे लाइ हिकु हिकु ॾींहुं गुज़ारणु ॾाढो मुश्किल पियो लॻे कि मां कीअं हाणे शिव त मुंहिंजो त्याग करे छॾियो अथई समाधीअ मां जाॻंदो बि त मुंहिंजो त्याग त करे चुको आहे त हाणे हे विधाता ईअं कर मुंहिंजो ही शरीर छुटे मुंहिंजी हीअ देह छुटे
पर वरी मां ॿियो जनम वठां त मूंखे शिवपति रूप में मिले, अहिड़ो कुछ कर। पर हिकदम वरी सोचे थी कि विधाता खां मथे त आहे राम, छो त ब्रह्मा विष्णु भी महेश भी राम जी उस्तति पिया कनि, इहो ॾिसी आई आहे सती। त राम खे प्रार्थना थी करे, जो प्रभु दीन दयालु कहावा, आरती हरन वेद जस गावा। हे प्रभु, अगर तू दीन दयालु चवाराईंदो वहीं पाण खे, ऐं वेद चवंदा आहिनि कि तू दुखीअ जो दुख दूर कंदो वहीं, अगर कोई तोखे पुकार करे तो मैं विनय करऊं कर जोरी, छूटे बेग देह ये मोरी। राम खे थी चए कि प्रभु कृपा कर, मुंहिंजो देह शरीर छुटे, मां आर्त दुखी थी करे इहा तोखे प्रार्थना थी कयां। रामायण जी चौपाइयूं मां चयो न अॻे कि मंत्र आहिनि। अगर कॾहिं तव्हांखे लॻे कि मन उदास आहे, दुख आहे, त हीअ चौपाई पढ़ी सघिजे थी, राम जे अॻियां वेनती करे सघिजे थी। कहिड़ी? जो प्रभु दीन दयालु कहावा, आरत हरन वेद जस गावा। तो बस एतिरो ई, आरती हरन वेद जस गावा। त अहिड़े तरीक़े सां सती जॾहिं शुद्ध थी वई त भगवान शिव अखियूं खोलियूं। कुछ समय बीतजो, भगवान शिव अखियूं खोलियूं ऐं सतीअ खे प्रसन्नता थी त घणो समय बीतजो, सम्मत सहस बीते, सम्मत सहस 87,000 साल बीतजी विया। तजी समाधि शंभु अविनाशी। ऐं जीअं ई समाधीअ मां जाॻियो भगवान शिव त राम नाम शिव सुमरन लागे। निंड मां उथण सां ई, समाधीअ मां जागण सां ई राम शिव जपियो, राम नाम जपियो। सती ॾाढी प्रसन्न थी कि मुंहिंजो स्वामी जाॻियो आहे। प्रसन्न थी करे अॻियां आई ऐं वंदन कयईं, जाए शंभू पद बंदन कीना। भगवान शिव भी पाण सां गॾु विहारियो। सन्मुख शंकर आसन दीना, लगे कहन हरि कथा रसाला। पोइ भगवान शिव सतीअ खे कथाऊं ॿुधाइण लॻो। इते पाण कथा खे रखूं था, वरी सुभाणे ॿुधंदासीं, ईअं ई ॿुधंदासीं जल्दी जल्दी, छो त तव्हांजी ॿुधल ई आहे। बोल शंकर भगवान की जय।